जेको 17 सालनि में पीपल्स पार्टी खे करणु घुरिजे हा त उहो थियो आहे सिंध जे अंदरि। जेकॾहिं अवाम जी ॻाल्हि कयां त पोइ तमामु वॾो कमु कयो आहे पीपल्स पार्टी जी पाण में विद इन द पार्टी इख़्तिलाफ़ात आहिनि। जीअं अॼुकल्ह डिस्कस थिए पियो हैदराबाद में शोरे साहब जो ऐं मेमूर साहब जो डिस्कशन पार्टी जे अंदरि न थियनि त किथे थींदियूं। हैदराबाद जो मेयर त तब्दील नथो थिए। छो पोइ मोहम्मद खान साहब खे हटायो वियो, पोइ वरी हसन शाह साहब खे चार्ज ॾिनी वई, उन्हनि शायदि चार्ज न वरिती आहे। थींदी आहे सेक्रेटरीज़ हटंदा आहिनि। ऑस्टेरिटी ड्राइव थी जंहिंमें चयोसीं ख़र्च बचायूं हाणे उन में चवनि था जेकॾहिं ज़ूम ते मीटिंग त थींदी कोन्हे। मतिलबु जेको 3-4 महीननि खां मीटिंग नथी थिए उहो इन जे करे नथी थिए। को फ़र्क़ु कोन थो पए। वधीक जेकी बेक़ाइदगियूं अव्हांखे कहिड़े खाते में नज़र आयूं? उन में लापरवाही करणु कुझु घटि आहे। जेकॾहिं अचनि त पीपल्स पार्टी उन्हनि खे वेलकम कंदी। जॾहिं ॻाल्हि थिए ई कोन्हे त हरूभर मां हुनखे छो चवां।